अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अस्सलाम वालेकुम। 1 अप्रैल 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुछ वर्क किताब मां साण करे अवां जो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम की शुरुआत में अवां लाइ इहा दुआ त शाल सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि अवां जो मुर्कु न मुरझाइजनि। प्रोग्राम कुछ वर्क किताब मां में अॼु शामिल कंदासूं किताब सिंध जो सफ़र। ही किताब लुत्फ़ुल्लाह जो लिखियलु आहे, जंहिंजो तर्जुमो कयो आहे कादर बख़्श निज़ामाणी। अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था किताब जो टियों ऐं आख़िरी हिसो। 2 अप्रैल ते सखर छॾे रस्ते ते 2 मंज़िलूं करे शिकारपुर आयासूं। हिते हालतूं ठीक न हुयूं। को ॾींहुं अहिड़ो न थिए गुज़रियो जॾहिं बलोच धाड़ेल असांजे पहरेदारनि या जतन खे उठण चारण लाइ पसगरदाई में वेंदा हुआ, उन्हनि खे मंडो टुंडो ज़ख़्मी या खून न करे वेंदा हुजनि। असांजा देसी सिपाही छावणी खां ॿाहिरि बिल्कुलु बेकार हूंदा हुआ, जो हुननि खे मकानी हालतनि जो को बि पतो न हूंदो हो। बंगाली सिपाहियुनि जो जहिड़ो जिस्म ऐं ॿाहिरियों डोल ॾिसबो आहे, अहिड़ी संदन दिलि संदन अहिड़ो ईमान वारो न आहे। हिते हुननि जी हिकु टोली जी ताक़त या लियाकत जो आउं मामूली मिसाल पेश करियां थो। 6 अप्रैल ते हिकु नायक ऐं 5 सिपाहियुनि पहिरे हेठि 39 उठ झंगल में पे चरिया त 10 बलोच धाड़ियल अची उन्हनि खे ज़ोरे फुरे काहे विया। 2 जतन खे बलोचनि तलवारनि सां फटे विधो। हुनखे रत ॻाड़ींदो ॾिसी समूरा जत उठ छॾे वॾी एजेंसी ॾांहुं भॻा ऐं हुननि जे पुठियां संदन हिफ़ाज़ लाइ मोकिलियल फ़ौजी पहिरेदारनि बि पेरनि ते ज़ोर रखियो। एजेंसी में पहुचण ते पहिरेदारनि जे अमलदारनि नायक अची पॉलिटिकल एजेंट जो सलाम कयो ऐं पोइ निहायत गंभीर थी चवणु लॻो, जनाब बलोच धाड़ियल 39 उठ काहे विया आहिनि ऐं जनाब 2 जतन खे फटियो अथनि। ॿियो सभु ख़ैरु आहे जनाब। मूंखे हिन नायक खे अहिड़े नमूने में रिपोर्ट पेश कंदो ॾिसी खिल आई। मां उनखे लिकाइण लाइ पंहिंजी कुर्सी तां उथी वियुसि ऐं पोइ ॿाहिरियां बीही पॉलिटिकल एजेंट ऐं नायक जे विच में हेठीं तरह गुफ़्तगू ॿुधमि। पॉलिटिकल एजेंट धाड़ियल घणा हुआ, नायक हू 10 ॼणा हुआ, पर संदन पोइतां घणी मिटी उॾामदे नज़र थे आई, जंहिंमां असां सम्झो त संदन पुठियां घणा अची रहिया आहिनि। अवी लाशक बहितरीन सिपाही आहियो नायक। मां अव्हां जे उन्हनि सुहिणनि लफ़्ज़नि लाइ शुक्रगुज़ार आहियां, पर असां त फ़क़्ति पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। पॉलिटिकल एजेंट सुहिणा लफ़्ज़ ऐं शुक्र अदाई मां अव्हां खे अव्हां जे गैर सिपाहियाना रवश लाइ कोर्ट मार्शल करणु थो घुरां। नायक त पोइ असांखे पंहिंजी बदनसीबी ते मातम करणु खपे जो पंहिंजी ख़िदमत लाइ अव्हां खां ही इनाम हासिल करे रहिया आहियूं। पॉलिटिकल एजेंट हितां गुम थी पंहिंजी बकवास बंदि कर ऐं वरी मूंखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारिज, हिकदमि पंहिंजे बैरक ॾे हलियो वञ। 12 सालनि जे पंहिंजे तालुक़ में हिन मौक़े ते पहिरियों ई दफ़ो मूं कैप्टन एस्टविक खे जोश में आयल ऐं चिड़ियल ॾिठो। हुन पोइ हिकदमि रिसालदार नूरबख़्श जी अॻुवाणी हेठि बंगाली घोड़सवारनि जे हिकु दस्ते खे हुकुम कयो त हू धाड़ियलनि जो पीछो कनि, मगर हुन जो को बि पतो न पियो। ईअं पिए लॻो ॼण उठनि ऐं फुर जे माल सुमेत हू ज़मीन अंदरि टुॿी हणी विया हुआ। उन्हनि मुख़्तलिफ़ मुसीबतनि सां गॾु हिते गर्मी बि हाणे अहिड़ी अची ज़ोर थी आहे जो ॻाल्हि करण जी न आहे। गरम लुकूं लॻी रहियूं आहिनि ऐं असीं ईअं महसूसु करे रहिया आहियूं त कंहिं ॿी मुसीबत सबबु न, तॾहिं बि हिन सख़्तु गर्मी करे ज़रूरु ख़तमु थी वेंदासूं। हिन गर्मी में मुंहिंजी नंढड़ी झूपड़ी अंदरि गर्मी वक़्तु पारो 110 डिग्रियुनि ते ऐं थधे वक़्त में 90 डिग्रियुनि ते हूंदो हो। अधु राति खां पोइ अटकल 6 कलाक थधी हीर लॻंदी हुई। बाक़ी त समूरो वक़्तु ईअं मालूम थींदो हो ॼण दोज़ख जी हिकु दरी असांजे खुली वई आहे। उस में घुमण त यकीनी मौत हो। ताज़ा तकड़ा ऐं तनोमंद अमलदार जेके बाज़ी ॿियनि खां बि 1 ॾींहुं अॻु में मार्च ते निकिरी थे विया, तिन बाबति ॿिए ॾींहुं ख़बर थी आई
त गर्मी ऐं झोले सबबि मौत जो बख थी चुका आहिनि। मकानी माण्हुनि ऐं बलोच धाड़ेलनि में गर्मी जी बर्दाश्त जो ॾाढो मादो आहे। हू हमेशह सिज उभरण खां सिज लहण ताईं घुमंदा फिरंदा वतंदा आहिनि ऐं सॼो ॾींहुं बिना खाधे पीते उस में गुज़री वेंदो अथनि। उहा ॻाल्हि हिंदुस्तान जे ॿिनि हिसनि जे माण्हुनि जी बर्दाश्त खां बिल्कुलु ॿाहिरि आहे। यूरोपी माण्हुनि जो त सुवाल ई नथो उथे। हीअ गर्मी मूंखे त सम्झ में नथी अचे। हीउ इलाइक़ो सूरत खां 4 डिग्रियूं मथे आहे। उन्ही करे असुली तरह त पाण हिते मौसम गुजरात खां बि थधी थियणु घुरिजे। गर्मी जे बर्दाश्त खां ॿाहिरि थी वञण ते मूं हिकु नंढड़ो छपरो खस जो ठहिरायो जंहिंमें थधे रहण जी ख़ासियत आहे। हिकु छोकिरो रखियमि जो समूरो वक़्तु उन ते पाणी हारींदो रहंदो हो। हुन खां पोइ मुंहिंजो वक़्तु बहितर ऐं क़दुरु आराम सां गुज़रण लॻो। 11 तारीख़ सुबुह जो बिस्तरे खे छंडे सुकण लाइ कुझु देरि उस में विझी जीअं मझाइस घिम निकिरी वञे। जीअं ई बिस्तरे खे खयो वियो तीअं छा थो ॾिसां त हिकिड़ो शाही कारो विछूं उन जे हेठियां निकिरी सुरण लॻो। खेसि नव सधन वारो पुछ हो जंहिंजो डंग ॻाढ़ो सावाण ते होसि। मूं एॾो वॾो विछूं अॻु कॾहिं बि कोन ॾिठो हो। हिन ख़तरनाक बला खे ॾिसी मूं ते ऐं मुंहिंजे नौकरनि ते हिकु क़िस्म जी दहशत छाइजी वई। एतिरे में मुंहिंजो हिकु अफ़गान दोस्त अता मोहम्मद ख़ान काकड़ जो शहर जो चङो माण्हू आहे ऐं मूंखे मिलण लाइ अची रहियो हो, उहो पहुची वियो। विछूं खे ॾिसी हुन मूंखे मुखातिब थी चयो त लुत्फ़ुल्लाह तूं भागन वारो आहीं जो अहिड़े मौतमार आफ़त जे हमले खां बची वियो आहीं। हिन बला खे जराड़ो सॾिबो आहे ऐं हिन जो डंग हिकु कलाक अंदरि कंहिं बि साह वारी शइ जो अंत आणण लाइ काफ़ी आहे। ख़ुदा जो शुक्र कर ऐं ईअं सम्झ त हुन तोखे नई ज़िंदगी बख़्शी आहे। मूं जवाबु ॾिनोमांसि त मूंखे हिन जो को बि भउ कोन्हे, छो त जेकॾहिं मुंहिंजी क़िस्मत जे किताब में लिखियलु ई कोन हूंदो त विछूं मूंखे हरगिज़ डंग हणी कीन सघंदो। ईअं चई मूं विछूं जे अॻियां मिटी जो हिकिड़ो टबो रखियो जंहिंमें विछूं सुरी अंदरि हलियो वियो ऐं मूं हुन जे मुंहं खे हिकदमि मिटी जो लेपो ॾियारे बंदि करे उनखे कलाक लाइ बाहि जे मच में विझायो जीअं विछूं सड़ी रख थी वञे। हिन रीति सड़ियल विछूं जी रख जो हिकिड़ो कख दर्द कोलिंज लाइ अक्सीर सम्झो वेंदो आहे। मूंखे मालूम थियो त शिकारपुर जी कुल आमदनी उनजे पिसगर्दाइण समेत सालियाना 3 लख रुपया आहे। हिन आमदनी खे 7 हिसा कयो वेंदो आहे, जिन मां 4 हिसा हैदराबाद वारनि मीरनि हर हिकु नूर मोहम्मद ख़ान ऐं नसीर ख़ान खे मिलंदा आहिनि। बाक़ी 3 हिसा ख़ैरपुर वारनि खे मिलंदा आहिनि, जिन मां वरी 2 मीर रुस्तम ख़ान खे ऐं हिकिड़ो मीर मुबारक ख़ान ॾे वेंदो आहे। हैदराबाद मीरनि जो हिसो जेठमल खे 14,000 में ठीके में मिलियल आहे। जेठमल अवल शराब जो दुकानदार हूंदो हो, पर संसा असर ऐं क़ाबिलियत खेसि मीरनि वटि मक़बूल बणायो। हू कदावर ऐं पुत में भरियल मुड़ुस आहे ऐं चवंदा आहिनि त रोज़ाना राति जो मानी ते हू अकेले सिर छेलो खाई ऐं ब्रांडी शराब जो क़िस्म जी बोतल पी वेंदो आहे। मुंहिंजे दोस्त जेठ सिंह बैंकर खां मूंखे मालूम थियो त ख़ैरपुर जी कुल आमदनी अटकल 5 लख रुपया सालियानी आहे, जंहिंखे 5 हिसा कयो वेंदो आहे। 3 हिसा मीर रुस्तम ख़ान खे, 1 हिसो मीर मुबारक ख़ान खे ऐं बाक़ी हिकिड़ो ख़ानदान जे बाक़ी माण्हुनि खे मिलंदो आहे। 12 तारीख़ सुबुह जो कैप्टन एस्टविक खे इतला मिलियो त बलोच धाड़ेलनि जे हिकु वॾे टोले अंग्रेज़ी लश्कर जे ताड़ में हितां 3 माइलनि जे मुफ़ासिले ते लिकी वेठी आहे। कैप्टन एस्टविक बलोचनि ते ओचिते हमले करण जो फ़ैसिलो कयो। अटकल 20 खनि घोड़ सवारनि सां मंझंदि महल हू कैंप मां रवानो थियो ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर उन जाइ ते पहुतो। हिते पहुचण ते हुन रख जा नंढा ढेर ॾिठा, जिन मां ज़ाहिर हो त हुननि राति जी मानी उते पचाई हुई। संदन घोड़नि जे लिड पिणु चौधारी पखड़ी पई हुई। रख बिल्कुलु थधी, लिड काफ़ी ख़ुश्क ॾिसी कैप्टन अंदाज़ो लॻायो त हूअ 6-7 कलाक अॻु में ई उहो हंधि छॾे विया हुआ। शाम जो देर सां गरम ॾींहं जी मुसाफ़िरी तां थकी टुटी हूअ वापसि मोटियो।
हाणे कैप्टन एस्टविक महसूस कयो त बलोच धाड़ियुनि जो मुक़ाबिलो बि फ़क़्ति बलोच ई करे सघंदा। इन करे हुन मकानी बाशिंदनि मंझां हिकु फ़ौजी दस्ते तयारु करण जो ख़्यालु कयो। उन ख़्याल खां हुन सरकार खे दरख़्वास्त करे अहिड़ी इजाज़त घुरी, पर सरकारी तरह खेसि अहिड़ी इजाज़त मिले ई मिले। तंहिंखां अॻु में हुन पंहिंजी ज़िम्मेवारी ते पंहिंजी हुन तजवीज़ ते अमल बि शुरू करे ॾिनो। अंग्रेज़नि ख़िलाफ़ रहज़नी कारवायुनि में डोमकियुनि, जखराणियुनि, बुगटियुनि, मरियुनि, मज़ारियुनि, लिगारियुनि, बुलेदियुनि, रिंदनि ऐं बिरोहियुनि जो घणे में घणो हिसो हो। उन्हनि कबीलनि सां खोसनि ऐं कहरियुनि जे सरदारनि जो तकरार हो। उन्ही करे कैप्टन एस्टविक जी नज़र इंतख़ाब उन्हनि ॿिनि कबीलनि जे सरदारनि ते पई। सभ खां अवल सरदार कादरबख्श खोसे असांजी मुलाज़मत इख़्तियार कई। हू 25 वरहनि जो ख़ूबसूरत नौजवान हो। साणसि 50 घोड़े सवार बि मुलाज़मत में आया। हू सभिनी खोसनि ऐं ॿियनि उन्हनि सभिनी माण्हुनि जो सालार थियणो हो जेके संस मार्फत भर्ती थियण वारा हुआ। मुंहिंजो कमु हाणे ॾाढो ॾुखियो हो। मूंखे उन्हनि झंगली माण्हुनि ऐं संदनि घोड़नि जा नाला ऐं निशान बाक़ाइदे रजिस्टर में दाख़िल करणा हुआ। मूं जॾहिं संदनि नाला ऐं निशान दाख़िल थे कया तॾहिं मंझाइनि के दिलि खोले खिलिया ऐं किन त मूंखे सचपच जादूगर सम्झो ऐं मूंखे आज़माइण लॻा त आउं संदनि नालो हिकु कलाक खां पोइ किताब में ॾिसी खेनि ॿुधाए सघां थो या न। ऐं जॾहिं आउं सवलाई सां ईअं करे सघियुसि तॾहिं उन्हनि वात फाटे थे विया ऐं चुपचाप उथी मूं वटां हलिया थी विया। उन्हनि खे पंहिंजे उमिरियुनि जो को बि पतो कोन हो। केतिरा अछनि ॾाढ़ियुनि वारा मूंखे हीअ ॻाल्हि सम्झाइण ते ज़ोर ॾेई रहिया हुआ त संदनि उमिरि 25 ऐं 30 वरहनि जे विच में थींदी। उन क़िस्म जे हिकिड़े अछी ॾाढ़ी वारे खां मूं पुछियो त मीर फ़तह अली ख़ान जे सिंध खे फ़तह करण जी खेसि सांभर आहे। तॾहिं चयाईं इन वाक़े खे के थोरा साल गुज़रिया आहिनि। उन्हनि ॾींहंनि में आउं अञा छोकिरा हुअसि ऐं गुलेलूं खणी माल चारण वेंदो हुअसि। अहिड़े अहमकाणे जवाब ते मां पंहिंजी खिल खे रोके न सघियुसि, छो त मीर फ़तह अली ख़ान जे कलड़नि सां जंग 1779 में लॻी हुई ऐं हिसाब करण सां मालूम थियो त हिन वक़्तु हूअ कंहिं बि हालत में 70 वरहनि खां मथे जो हो। जेतोणीकि ज़ाहिरी तरह हू 40 वरहनि खां मथे कोन थे लॻो। हुनखे मुंहिंजो खिलणु न वणियो ऐं मूंखे हथ खां झले चयाईं त मुंहिंजा दोस्त तूं मुस्लमान मालूम थो थी, पर घणो फ़रंगियुनि जी सोबत में गुज़ारण करे तूं पंहिंजो ज़मीर वञाए वेठो आहीं। तंहिं करे तोखे कंहिं बि मुस्लमान जी ॻाल्हि ते एतबार कोन थो अचे। मूं हुन खां माफ़ी तलब कई, खेसि चयो त मुंहिंजे खिलण जो दिलि में को बि ख़्यालु न आणे। मुंहिंजी उहा ख़राबु आदत थी वई आहे। मां खेसि यकीन ॾियारियो त आईंदे हू मूंखे हमेशह हर कंहिं मुस्लमान जी ॻाल्हि ते एतबार करण लाइ तयारु ॾिसंदो। 26 तारीख़ असांखे पंहिंजे जासूसनि खां ख़बर मिली त हिकिड़ो मशकूक क़िस्म जो ईरानी माण्हू शहर में आयल आहे। असां हिकदमि संस रियास जी जाइ ते पहुतासीं ऐं ॾिठोसीं त संस नौकर 2 उठनि ते संस सामान ॿधे रहिया हुआ ऐं हुन हाणे पंहिंजे रथियल मुसाफ़िरी ते वधणु थी चाहियूं। असां साणसि ॻाल्हियुनि ॿोलियुनि मां हिकदमि सम्झी वियासीं त संस मुसाफ़िरी जो को लिकियलु मक़सदु आहे जंहिंखे हूअ मख़फ़ी रखणु थो चाहे, छो त हुन ॻाल्हियुनि जे मौज़ू बदिलाइण जी कोशिशि कंदे ज़ाहिर कयो त हू हिकिड़ो दरवेश इंसानु आहे जंहिंजो दुनिया जे मामरनि सां को बि वास्तो कोन्हे ऐं संस नालो नूर शाह आहे। उन ते कैप्टन एस्टविक खेसि चयो त हू पाण खे हिन बाद गिरफ़्तारी हेठि सम्झे ऐं जेसिताईं हिन मुल्क में दाख़िल थियण बाबति हू को मुनासिब सबबु न ॿुधाए सघियो आहे तेसिताईं हू क़ैद रहंदो। कैप्टन जा उहे लफ़्ज़ ॿुधी ईरानी जी ॼण ज़मीनी पेरनि हेठां निकिरी वई। हुन ज़ोरदार फ़ारसी ज़ुबान में सख़्तु एहतिजाज कयो, पर उन मां कुझु बि कोन वरियसि। खेसि सरकारी क़ैदी करे एजेंसी में आंदो वियो। मंझंदि खां पोइ मूंखे खानपुर वञण जा हुकम मिलिया जो ॻर्त हितां 13 माइलनि ते थींदो त जीअं उते वञी कहरनि जे सरदार कमाल ख़ान सां मिलां। खेसि कैप्टन एस्टविक सां गॾिजण लाइ आमादा करियां ऐं सरकारी मुलाज़मत जो फ़ाइदो ॾियां। मूंखे खेसि हीअ बि ज़हन नशीन कराइणो हो त डोमकी सरदार बजार ख़ान खेसि ऐं संस क़ौम खे जेके तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि उहे बि खेसि विसारणु न घुरिजनि। मां 6-7 बलोच निगहबाननि सां खानपुर रवानो थियसि, जिते असीं राति जो देर सां पहुतासीं।
मुंहिंजा बलोच निगहबान ॾाढा ख़ुशि मिज़ाज माण्हू हुआ। जीअं ई छावणी जूं हदूं छॾे झंग में घिड़िया तीअं ई ॼण संदन दिलि उमंगनि सां भरिजी वई ऐं हू खिलंदा ॻाईंदा ऐं पाण में ॻाल्हि ॿोल कंदे वक़्तु काटींदा हलिया। मूंखां हिन पुछो त जेकॾहिं ओचितो धाड़ेलनि असां ते हमिलो कयो त पोइ उन ते हुननि हिकदमि जवाबु ॾिनो, असांखे बि मथनि हमिलो करणु घुरिजे, पर अव्हीं को बि ख़्यालु न करियो। जेसीं असीं जेरा आहियूं तेसीं अव्हां जे वार जो केरु नालो न वठी सघंदो। ॿुढड़े कमाल खान क़बाइली दस्तूर मूजिबि मुंहिंजी घणी गरम जोशी सां मरहबा कई ऐं हू असांजे लाइ ॿ दुंबा पचराया ऐं गिह सामानियूं तयारु करायूं। मूं ऐं कमाल खान संदसि केतिरनि अज़ीज़नि सुधू गॾिजी मानी खाधी। रात जी निमाज़ जे मौक़े ते मूंखे पेश इमाम थियण लाइ चयो वियो ऐं मूं उहे फ़र्ज़ बजा आंदा। सुम्हण खां अॻु मूं कमाल खान सां पंहिंजे मतिलब जूं समूरियूं ॻाल्हियूं कयूं ऐं हिकदमि असांजी मुलाज़मत इख़्तियार करण में खेसि जेके बि बेहिसाब फ़ाइदा हुआ तिन खां खेसि वाक़िफ़ु कयुमि। हुन रज़ामंदी ज़ाहिर कयईं, चयो त अंग्रेज़ जेकॾहिं साणुसि वाइदो कनि त हू संदन मज़हबी मामरनि में को बि दख़ल न ॾींदा, त हू पाण ई संस क़ौम अंग्रेज़नि जी ख़िदमत लाइ हाज़ुर आहिनि। छो त किन माण्हुनि मशहूरु कयो आहे त अंग्रेज़ अवल अव्हां जे मुल्क ते कब्ज़ो कंदा ऐं पोइ अव्हां खे पंहिंजे मज़हब छॾण ते मजबूर कंदा। मूं खेसि यकीन ॾियारियो त हुनखे अहिड़ो को बि ख़तरो न करणु घुरिजे ऐं अंग्रेज़नि ख़िलाफ़ु इहे ॻाल्हियूं किन मतिलबी माण्हू जूं मशहूरु कयल आहिनि जिन ते खेनि हरगिज़ एतबार न करणु घुरिजे। मूं खांसि पुछो त हुन कॾहिं ॿुधो आहे त अंग्रेज़नि हिंदुस्तान में कॾहिं कंहिं ॿिए मज़हब वारे ते का ज़्यादती कई आहे। 100 वरहनि खां संदन हुकूमत हली रही आहे। पंहिंजे बयान जे सबूत तौरु मूं फ़ौजो मिसाल संदसि अॻियां रखियो, जंहिंमें हू पाण ॾिसी सघिया थे त हर मज़हब ऐं क़ौम जा माण्हू शामिल हुआ। हर को पंहिंजे पंहिंजे मज़हब ऐं ज़मीर मुताबिक़ अमल करे रहियो हो। पिछाड़ी में मूं खेसि ख़ुदि पंहिंजो मिसाल पेश कंदे खांसि पुछो त मुंहिंजे बारे में संस कहिड़ो ख़्यालु आहे। मां 22 सालनि खां बि वधीक अरसे खां अंग्रेज़नि सां गॾु आहियां। उहे ॻाल्हियूं ॿुधी हुन पंहिंजूं आङुरियूं पंहिंजे अखियुनि ते रखण सां ज़ाहिर कयो त हू दिलियूं जानियूं मूं ते एतबार थो करे। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर कमाल खान सां गॾु असीं खानपुर मां रवाना थियासीं ऐं 8 वॻे सुबुह जो शिकारपुर एजेंसी में पहुतासीं। मूं कमाल खान खे पॉलिटिकल एजेंट कैप्टन एस्टविक वटि पेश कयो, जंहिंखेसि संस रफ़ीक़नि समेत उन वाइदे करण ते कंपनी जी मुलाज़मत में रखियो त हू अंग्रेज़नि जे मुफ़ादनि जा दिलियूं जानियूं वफ़ादार रहंदा। 29 तारीख़ किन दोस्तनि जी सलाह ते ऐं हिकु निहायती दिलचस्प शख़्सियत सां मिलियसि। कुदरत पंहिंजी दस्तूरी राह खे तर्क करे हुन शख़्स खे हाथी जहिड़ो सूंड ॾिनी हुई, जंहिं संस मुंहं जे साॼे पासे पेशानी वटां शुरू थी संस खाड़ी ताईं पहुची थे वई, जंहिंसां संस साॼी अखि बि ढकिजी वियल हुई ऐं हू फ़क़्ति पंहिंजे ॾाई अखि सां ॾिसी थे सघियो। हू 20 वरहनि जो नौजवान ऐं बिल्कुलु सालिम दिमाग़ जो हो, छो त मूं सिंधी ॿोली में खांसि जेके बि सुवाल पुछा तिन सभिनी जा हुन ठीक जवाब ॾिना। सरकारी मामरनि में हाणे हिकु नई मुश्किल पैदा थी पई हुई। असांजे असलूकनि मुलाज़मनि लाइ बलोच धाड़िलनि ऐं असांजी नौकरी में आयल बलोचनि जी सुञाणप ॾुखी थी पई ऐं जॾहिं बि असांजी छावणी जे वेझो ॾिसंदा हुआ त हिकदमि मथनि 20-30 देसी सिपाही हमिलो करे खेनि वञी मारे कुटे या बाज़ी ते ज़ख़्मी करे असां वटि वठी ईंदा हुआ। असां पंहिंजे नवनि शींहनि खे पारींदा ई चिड़ाए छॾणु मुनासिब न सम्झी खेसि सलाह ॾिनी त हू असांजे नौकरीअ में हुअण जी निशानी तौरु हिकु कमर पटो ॿधनि। ॾाढियुनि मुश्किलातुनि सां संदन ग़ुलामी जी उन निशानी पाइण ते खेनि आमादा करे सघियासीं। 5 मई ते पॉलिटिकल एजेंट हुकुम ॾिनो त संदसि अरबी घोड़ो जिते आउं अक्सर सवारी कंदो हुअसि, उहो सरवर ख़ान लुहाणे खे सवारी लाइ ॾिनो वञे। उन्ही ते हू पंहिंजे घोड़े खे तबेले में छॾे हिन ख़ूबसूरत घोड़े ते चढ़ी सख़्त काढ़े में असांजे कुझु बलोच सवारनि सां गॾिजी धाड़िलनि जे पुठियां रवानो थी वियो। शाम जो हू पंहिंजे टोली समेत कामयाबी सां वापसि मोटियो। संस चवणु हो त हुननि हिकु धाड़िल खे वञी झलियो, जंहिंजी सिसी हू वढे पाण सां खणी आया हुआ, जीअं पंहिंजी बहादुरी जो सबूत पेश कनि। वीचारे घोड़े हिन पंहिंजे वहशी सवार खे त आणे मंज़िल ते पुॼायो, पर तबेले में मथसि अञा हनो लाथो ई मस वियो त
फह करे ज़मीन ते किरियो ऐं बर वक़्तु जान ॾिनाई। गर्मी हाणे बेहद वधी वई हुई। मूं हुकम ॾिनो त सिज जी गर्मी जे अंदाज़े करण लाइ कुझु आना उस में विधा वञनि। 40 मिंटनि अंदरि ॾिठासूं त उहे आना बिल्कुलु पची तयारु थी चुका हुआ। 7 तारीख़ असांजे मुलाज़िम बलोचनि जे हिकु टोले मिस्री खान खोसे जी अॻुवाणी हेठि वञी बलोच धाड़ियुनि जे हिकु टोली खे पहुती। ॿिन्ही धुरियुनि में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें ख़ुदि मिस्री खान पाण बि कुल्हे टंग में धकु लॻण करे फटिजी पियो, मगर हूअ 4 धाड़ियुनि खे क़ैदी बणाए वठी अचण में कामयाबु थियो। उहे बलोच डोमकी दस्ती क़बीलनि जा हुआ ऐं मशहूर रहमान धाड़ेल जे साथियुनि मां हुआ। पॉलिटिकल एजेंट हिननि कैदियुनि बाबति शिकारपुर जे गवर्नर दीवान जेठमल सां सलाह कई, जंहिं राय ॾिनी त खेनि हिकदमि इज़ाव ॾेई ख़्वार ख़राब करे मारियो वञे। मगर पॉलिटिकल एजेंट ऐं संस अंग्रेज़ दोस्तनि फ़ैसिलो कयो त हिननि खे इज़ाव पहुचाइण खां सवाइ फ़क़्ति मौत जी सज़ा ॾिनी वञे। जंहिं करे फ़ैसिलो कयाऊं त रोज़ानो हिकु करे खेनि फाही चाढ़ियो वञे। जॾहिं मूं हिननि बलोच कैदियुनि खे सन मौज वहशतनाक ख़बर ॿुधाई, ख़ासि तरह मझाइनि हिकु ॾांहुं इशारो करे चयुमि त ॿिए ॾींहं ते हिन खे फांसीअ ते लटकायो वेंदो, तॾहिं हुननि निहायत छिते ऐं गुस्से सां भरियल निगाहुनि सां मूं ॾे घोरियो, मगर ज़ुबान सां कुझु न कुछा। जंहिं माण्हू ॾांहुं मूं इशारो कयो हो फ़क़्ति उन शख़्स बेपरवाही सां चयो, जेका रब जी रज़ा। मुंहिंजे दोस्त मिस्री खान जे फटण खे असांजे डॉक्टर सिबियो ऐं पटियूं कयूं, मगर उन्ही अरसे में हुन हिकु बिड़क बि कान कई। डॉक्टर जी शुक्र अदाई कयाई। संस हेॾे रत हारजण जे बावजूदि जंहिंमें सां समूरा कपिड़ा ख़राब थी चुका हुआ, हू बिना कंहिंजे सहारे उथियो ऐं पंहिंजे घर हलियो वियो। हुनजी रवानगी वक़्तु मूंखे चयो त मूंखे साण हमदर्दी आहे जो हू बदकिस्मती सां हिन हादसे जो शिकार थियो हो, मगर घणे हद ताईं उहो सभु संसीअ जाए जोशो ख़रोश जो नतीजो हो। उन ते हुन कावड़ मां वराणियो त बदकिस्मती वरी छाजी आहे, मुक़ाबला मुड़सनि जो मर्क आहिनि। ही हिकु अहिड़े फ़ख़्रु ऐं इज़त जी ॻाल्हि आहे जंहिंजा निशान हमेशह मुंहिंजे बदन ते मौजूदु रहंदा। उन बाद मूं संस तरत सिहतियाबी जी तमन्ना ज़ाहिर कंदे साणस मोकिलाणी कई। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर असांजो फ़ौजी दस्तो ऐं मीरनि तरफ़ां मुक़ररु थियल हितां जे गवर्नर जा कुझु माण्हू, जेके गॾिजी कैदियुनि मां हिकिड़े खे शहर जे ॿाहिरां फाही ॾियण लाइ वठी विया, मगर कुदरती इतफ़ाक़ ॾिसो त हीउ उहो माण्हू न हो जंहिंखे अॼु फाही मिलणी हुई। जंहिंखे वठी विया हुआ उनजो नालो ज़र्क डोमकी हो। हूं त उहा का वॾी ॻाल्हि कान हुई जो फ़ैसिले मूजिबि अॻे या पोइ सभिनी खे फाही ते चढ़णो हो, पर ॾिसिजे थो त हुनजी हयाती जो प्यालो ॿियनि खां अॻु भरिजी चुको हो ऐं ॿियनि खे अञा कुझु वधीक वक़्तु ज़िंदा रहणो हो। हू हिकिड़ो लफ़्ज़ वाता कुछण बिना ख़ामोशी सां पंहिंजे मक़तल ॾे हलियो आयो। 11 तारीख़ असांखे इतला मिलियो त असांजे बम्बई वारे 5 नंबर प्यादे फ़ौज जे बलोच घोड़े सवार सां खानगढ़ जिकमाबाद जे खोसनि जी चकरी लॻी आहे, जंहिंमें असांजा 4 माण्हू धकी थिया आहिनि ऐं हिकु सूबेदार ऐं हिकु अंग्रेज़ अमलदार मिस्टर स्टैनली खे हल्का ज़ख़्म रसिया आहिनि। हुन बदबख़्ती जो असली सबबु मकानी ॿोली जी नावाक़िफ़ियत हुई। पॉलिटिकल एजेंट अॻियां पोइ साबित थियो त खानगढ़ जे खोसनि जेके बि दोस्ताना इशारा कया ऐं सिग्नल ॾिना, उहे असांजे माण्हुनि दुश्मनी जो हरकतूं सम्झी खोसनि ते हमिलो करे ॾिनो। ॿिए ॾींहुं जॾहिं खोसनि जे फटियलनि ऐं कैदियुनि खे हाज़िर कयो वियो, तॾहिं पॉलिटिकल एजेंट कैदियुनि खे छॾे ॾिनो ऐं फटियलनि खे इलाज लाइ असांजे यूरोपी डॉक्टर ॾांहुं रवानो कयूं। शहर खां अटकल मैल पंध ते दरिया जी हिकु शाख सिंध वाह ते सालियाना हिकु शाही मेलो लॻंदो आहे। हीउ आबकिलाणी जो मेलो आहे। आउं हीउ मेलो ॾिसणु वियुसि। मेले ते माण्हुनि जो बेहद वॾो तइदादु आयल हो, जंहिंमें मर्द ख़्वास ज़ालूं वॾे अंदाज़ में आयल हुयूं। हिते मूंखे पहिरियों दफ़ो सिंधी हिंदू सुंदरियुनि खे बिना परदे ऐं हिजाब जे ॾिसण जो वजह मिलियो। ऐं बिना हबक ईअं चवण लाइ तयारु आहियां त हिननि मां केतिरियूं बर्तानिया जे परीअ चेहरनि सां बि मुक़ाबिलो करे सघनि थियूं। हर तरफ़ एॾी त ख़ाशी मुसरत जी धूम हुई जो हिकु पासे ॾिठमि त हिकिड़े मजमूए में हिकु डिघी अछी ॾाढ़ी वारो पीरसन सिंधीअ तंबूरे जे सुरनि ते बिल्कुलु वजद में अची नची ॻाई रहियो हो। तंबूरो हिकिड़े नौजवान हिंदूअ सुंदरी वॼाए रही हुई।
ऐं वक़्त बवक़्तु हुन ख़ुशि मिज़ाज पीर मर्द जे गीतनि में पंहिंजे सुरीले मिठड़े आवाज़ सां आवाज़ मिलाए संस सुर बि झलाए रही हुई। 18 तारीख़ आउं हितां जे मशहूरु सराफ़ सेठ जेठ सिंह सां मिलणु वियुसि। हुन वटि गिरवी रखियल शयुनि में सचनि ज़मरदनि सां दुरनि एरिंगनि जो हिकु जोड़ो बि हो। ज़मर्द कबूतर जे आणनि जेॾा हुआ ऐं उन्हनि दुरनि जी क़ीमत 20,000 रुपया कथे वई थी। जेठ सिंह वटि उहे 18,000 में गिरवीअ रखिया विया हुआ। 2-3 ॾींहंनि खां वठी शिकारपुर जो शहर गवर्नर खां सवाइ हो। अॻूणो गवर्नर जेठमल खे ख़बर पई त खेसि संस उन उहिदे तां हटायो वेंदो, उन करे हू रूपोश थी वियो। उन विच में हैदराबाद मां अहकाम अची विया त खेसि फ़िलहाल संस उहिदे तां हटायो नथो वञे। संस दोस्तनि खेसि उहो इतला उते पहुचाए ॾिनो जिते हू रहियल हो। उन बाद हू वरी ज़ाहिर थियो ऐं अञा पंहिंजे उहिदे जो कमु संभालियो ई मसू आई त खेसि इतला मिलियो त संस नओं जाइ नशीन पहुची रहियो आहे। उन ते हूअ ॿीहर ग़ाइब थी वियो। शिकारपुर जे नए गवर्नर जे उहिदे ते इस्माइल शाह जे पुटु तकी शाह खे मुक़ररु कयो वियो हो। हूअ 26 तारीख़ हिते पहुतो ऐं पंहिंजे उहिदे जी चार्ज संभालण बाद पॉलिटिकल एजेंट सां मिलणु आयो, जिते हुन पंहिंजे आकाउनि ऐं संदन वज़ीर संस पीओ तरफ़ां ख़ुशामंद साराह भरिया पैगाम पहुचाया। हुन अफ़सोस ज़ाहिर कयो त संस पेशरू जेठमल खे कोड़की में फासाइण लाइ हुकूमत जो मनसूबो नाकाम थी वियो। जे ईअं न थिए हा त हू हिन सोनी कुकड़ खे सुनण आणण लाहण ते मजबूर करे पंहिंजो ऐं पंहिंजे हुक्मराननि आकाम जो फ़ाइदो करे हा। 6 जून ते नओं पॉलिटिकल एजेंट मिस्टर रास बेल पहुची वियो। हुन जो ॿाहिरियों ॾेख वेख ॾाढो हो, पर मूंखे जल्दी मालूम थी वियो त हुन जे ॿाहिरें सूंहं जी शान खे संस वॾाई ख़ुदि निमाई ऐं ठली खोखले वरूर ऊंदाहो करे छॾियो हो। हू सभिनी इंसाननि खे पाण खां घटि ख़्यालु कंदो हो ऐं सरकारी मुलाज़िमनि सां बिल्कुलु ग़ुलामनि या बाननि वारो सलूक हूंदो हुअसि। हुन जे कमु करण वारो तरीक़ो बि बिल्कुलु अजीब नमूने जो हो ऐं पंहिंजो ख़ासि हो जेको मूं अॻु कॾहिं बि न ॾिठो हो। हुन जो पंहिंजे ज़बरदस्तनि में को बि भरोसो कोन हूंदो हो, न वरी संस ज़ेर दस्तनि जे दिलनि में पंहिंजे नौकरी जे सिलसिले में ॾाहिस को वफ़ादारी जो जज़्बो हो। शाही कोच सूफ़ा ते लेटियल हालत में ई हो पंहिंजे ग़ुलाम ज़हनियत वारे मुनशन खे ख़त लिखाईंदो हो, जिन जी मजाल कान हूंदी हुई जो खणी संस अॻियां कुर्सी न त पट ते ई खणी वेहनि। मस कुपड़ी हुन जी चेल में ॿधल हूंदी हुई ऐं बीठे बीठे उहे सभु लिखंदा वेंदा हुआ जेको मिस्टर रास बेल चवंदो वेंदो हो, पोइ उहा का अक़ल वारी ॻाल्हि हुजे या महज़ बकवास। केरु अहिड़ी ज़िलत सही सघंदो? मूंखे जेकॾहिं खणी पॉलिटिकल एजेंट जेतिरो पघार ॾिनो वञे तॾहिं बि हूं द आऊं हुन वटि नौकिरी करण लाइ तयारु न थियां, पर मुंहिंजो दोस्त तरे थान साह ऐं साणस गॾु कमु कंदड़ ॿिया मुर्शी ॾिसे थो त खुलियल पेशानी सां संस ज़िलत जो लुत्फ़ हासिल करे रहिया हुआ। हिकु ॾींहुं सुबुह जो नेरनि खां पोइ कैप्टन एस्टविक मूंखे पाण वटि घुरायो त जीअं अपर सिंध बाबति संस लिखियल रिपोर्ट में ख़ाली छॾियल हिसनि खे आऊं भरे पूरो करियां। हू मिस्टर रास बेल सां गॾु संस कमरे में वेठल हो जिते रास बेल पंहिंजे मुंशी खे लिखाए रहियो हो। मूं केतिरनि सुवालनि जा जवाब ॾिना ऐं कमरो छॾण ते हुअसि त हुन हेठिले शख़्स रास बेल पंहिंजे मुंशी खे हिकु जुमिलो ग़लति लिखायो ऐं संस मुंशी बि उन खे ईअं लिखी वरी खेसि पढ़ी ॿुधायो ऐं वधीक लिखण जो इंतज़ारु करणु लॻो। मूं महसूसु कयो त जे इहो जुमिलो ईअं रहिजी वियो त बरतानवी मुफ़ादनि खे नुक़सानु रसंदो। उहो ख़्यालु करे आऊं जुमिलो उन जे सही सूरत में चवण खां रही न सघियसि। उन ते हुन वॾे माण्हू अहिड़ी त छो मां मूंॾे निहारियो ॼण जेकॾहिं संस वस हुजे त मूंखे कचो खाई छॾे। आऊं हुन जे कावड़ जो को बि ख़्यालु न करे पंहिंजे मेज़ ॾांहुं हलियो वियुसि। शाम जो कैप्टन ईस्टविक मूंखे ॿुधायो त रास बेल खे मूं ते सख़्तु कावड़ हुई जो मूं संस कम में दस्त अंदाज़ी कई हुई। 24 जून जी राति जो 12 वॻे महल मूंखे अची निंड मां उथारियो वियो ऐं चयो वियो त एजेंसी जे प्राइवेट कमरे में वञा जिते ॾिठमि कैप्टन एस्टविक ऐं रास बेल वेठा आहिनि
ऐं संदनि हथनि में के फ़ारसी ज़ुबान में लिखियल ख़त आहिनि। आउं वेठसि मस्तु मिस्टर रॉस बेल फ्रेंच ज़ुबान में कुझु चयो। मुंहिंजो अंदाज़ो हो त हुन कैप्टन एस्टविक खां पुछो त मूं ते एतबार करे सघिजे थो या न। उन ॻाल्हि जी तस्दीक मिलण ते काग़ज़ात मूंखे ॾिना विया त उहे पढ़ी उन जी सम्झाणे ॾियां। मूं ईअं कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहे काग़ज़ हुन वॾे माण्हू जे कंहिं तेज़ दिमाग़ मुलाज़िम पकड़िया हुआ। रास बेल उन जा नोट वरिता। उन बाद हुन ॾहाको मिंट फ्रेंच ज़ुबान में कैप्टन एस्टविक सां उन मसइले बाबति बहस मुबाहिसो कयो, जंहिंखां पोइ मूंखे हिकदमि फ़तेह महमूद ख़ान वोरी लाइ हिकु अहम पैगाम खणी सखर रवाने थियण जो हुकुम ॾिनो वियो। मां साॻे राति 1 वॻे महल शिकारपुर मां रवानो थियुसि ऐं 11 वॻे सुबुह जो फ़तेह महमूद ख़ान जे कैंप में पहुतुसि, खेसि पैगाम पहुचायमि ऐं साणुसि गॾु नाश्तो कयमि। उनखां पोइ पाण खे ऐं पंहिंजे घोड़े खे सिज जे तपश खां बचाइण लाइ अझो हासिलु करे वञी पाण खे उते लिकायमि। हिते पंहिंजी मुहिम बाबति हिकु रिपोर्ट लिखी घोड़े सवार हथ कैप्टन एस्टविक ॾांहुं रवानी कयमि। उन बाद 4 कलाक खनि नाले मात्र आराम कयमि। जामण जी छांव हेठां आराम वठी रहियो हुअसि। उते पारो 112 डिग्रियुनि जी गर्मी ॾेखारे रहियो हो। 3 वॻे मंझंदि खां पोइ मां वापसि शिकारपुर रवानो थियुसि। थकिजी टुटिजी रात जो 11:30 वॻे महल शिकारपुर पहुतुसि। 24 जुलाई ते मूंखे हुकूमत हैदराबाद जे वज़ीर सैयद इस्माइल शाह जी मुलाक़ात लाइ वञण जा हुकुम मिलिया, जो कलकते ॾांहुं वेंदे उन ॾींहुं शिकारपुर पहुतो हो। हू 85 वरनि जो पोड़ो मगर हिकु बेहद हरीस शख़्स हो। हुनखे 8 पुट आहिनि, जेके 8 हुकूमत जे मुखिया ऐं ज़िम्मेवार उहिदनि ते आहिनि। चवनि था त वटसि 5 लख रुपया नक़दी मौजूदु आहे ऐं उनखां सवाइ केतिरा पंहिंजा ॻोठ अथसि। मुंहिंजी नज़र में एतिरी दौलत खेसि तसली करणु खपंदी हुई, पर हू आख़िरी दम ताईं हमेशह वधीक दौलत हासिलु करण जे पुठियां रहियो। 29 जुलाई ते कैप्टन एस्टविक खे वापसि हैदराबाद मोटण ऐं उतां जी रेजिडेंसी जी अची चार्ज वठण जा हुकुम मिलिया। मां समूरनि काग़ज़नि जा नक़ल असिस्टेंट पॉलिटिकल एजेंट कैप्टन पोस्टन्स जे हवाले करे हैदराबाद मोटण जी तयारी करणु लॻुसि। पंहिंजो जिन दोस्तनि सां मूं अलविदाई मुलाक़ातियूं कयूं, तिन में अब्दुर्रहमान दुरानी बि हो। अंग्रेज़नि जी नज़र में ही बुज़ुर्ग निहायत मुहज़ब ऐं आला तमदन वारो माण्हू हो, छो जो हुन पंहिंजी बेगम खे बिना परदे संस दोस्तनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾेई छॾी हुई। मूंखे पिणु ख़ुशकिस्मती सां केतिरा दफ़ा हुनजी बेगम साहिबा सां मिलण ऐं साणुसि गुफ़्तगू करण जो मौक़ो मिलियो हो। हिन दफ़े हुननि ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़ुसु मूंखे पंहिंजे घर दावत ते ताम ॾिनी हुई। बेगम साहिबा शिकारपुर जी शायदि हसीन तरीन औरत हुजे। होशियारी, दानाई, तदबुर ऐं लियाक़तनि में हूअ पंहिंजे सादे सूदे खावंद खां घणो वधीक हुई। हुनजे नक जी मुहार संस बेगम साहिबा जे हथ में मालूम थिए थी। औरतुनि खे घर जी चौदीवारीअ अंदरि बंदि रखण खे अंग्रेज़ ग़लति ऐं नुक़सानकार सम्झंदा आहिनि, पर असां मुस्लमान जी नज़र में उहा हिकु बिल्कुलु ज़रूरी ऐं ख़ूबी वारी ॻाल्हि तस्वर कई वञे थी। अंग्रेज़नि वटि ज़ालनि खे मुकमल आज़ादी ऐं खेनि ख़ानगी या खुलियो खुलायो मर्दनि सां गॾु घुमण या कमु करण जी इजाज़त आहे, पर कमज़ोर जिन्स हुअण करे केतिरियूं औरतूं मर्दनि जे वहशियाना साज़िशनि ऐं चालबाज़नि जो शिकार थियनि थियूं। हिन आज़ादी केतिरनि ई नाम्यारनि ख़ानदान जी इज़त ॿोड़े छॾी आहे। चयो वञे थो त फ़क़्ति अकेले लंडन जे शहर में 80,000 औरतुनि जा नाला ब्लैक रिकॉर्ड स्याह दफ़्तर ते लिखियल आहिनि। दुनिया जे हिन वॾे में वॾे शहर जी हिकु घटी रेजेंट स्ट्रीट में हिकिड़े शाम जो चकर हणो त तव्हांखे उते केतिरियूं हसीन ऐं जमील ठाठदार औरतूं मिलंदियूं, जिन खे संदनि दोस्तनि या अज़ीज़नि आज़ादु छॾे ॾिनो आहे, या हालतुनि खां लाचार थी हू स्याह करतूतनि करण लाइ मजबूर थी वियूं आहिनि। उन्हनि हालतुनि लाइ केरु जवाबदार आहे? मुंहिंजी नज़र में उन्हनि हालतुनि जी समूरी ज़िम्मेवारी तहज़ीब ऐं तमदन सेखारींदड़नि जे ॾिनल आज़ादी ते आहे। मां ईअं कोन थो चवां त को समूरियूं मुस्लिम औरतूं पाकबाज़ ऐं बुलंद इख़लाक़ आहिनि। नेकी ऐं बदी हमेशह गॾु गॾु रहनि थियूं ऐं अहिड़ी शायदि दुनिया में का बि क़ौम न हूंदी जा 100% महज़ नेकी जी ज़िंदगी बसर कंदी हुजे। इस्लामी कानून ऐं रीतनि रस्मनि जूं औरत ज़ात जे मथां जेके पाबंदियूं आहिनि, से मां ख़ातिरी सां चवंदुसि त गुनाह ऐं बुछड़ाई जे वाधारे खे रोकण ऐं नेकी ॾांहुं माइल कंदड़ आहिनि। मुस्लिम औरतुनि जो वक़्तु 5 दफ़ा निमाज़, घर जे रिधण पचाइण, ॿारनि जी
परवरिश ऐं सिबण में सर्फ थिए। उन करे खेनि पंहिंजे चाहींदड़ जे ख़्यालु करण जी फ़ुर्सत ई कान हूंदी आहे। उन जूं शादियूं संदन माइट कराईंदा आहिनि जे संदन घण घुरा ऐं दुनियावी मामलनि में खाइण घणो वधीक तजुर्बेकार हूंदा आहिनि। आम तरह कुंवार खे शादी खां अॻु कंहिं सुराख या परदे मां पंहिंजे थियण वारे घोट खे ॾिसण जो वजह ॾिनो वेंदो आहे, जेसीं ॿई धुरियूं शाहिदनि जे रूबरू हिक ॿिए सां शादी करण बाबति पूरी सम्झ सां क़बूलियत न ॾियनि ऐं उहा तस्दीक हुकूमत जे तरफ़ां मुक़ररु कयल अमलदार यानी काज़ी बाक़ाइदा रजिस्टर ते दाख़िल न करे, उन तरह केतिरनि ई दाइमी झगड़नि ऐं दुश्मननि खां बची वञिजे थो। जेके मुक़ाबिल धुरियुनि जे दिलियुनि खे अक्सर ज़हर आलूद करे छॾींदियूं आहिनि, हिन क़िस्म सां थियल शादियुनि में झगड़े जो को बुनियादी कोन रहंदो आहे। मुख़्तसर लफ़्ज़नि में औरतुनि जे मर्दनि खां अलहदगी खेनि घणनि फ़रेबनि ऐं आज़माइशनि खां बचाए छॾे थी, जेके अवल ज़हन खे ख़्याली ख़ुशियुनि जे चकर में विझी पोइ हमेशह लाइ तल्ख़ पछताव ऐं पशेमानी में मुब्तला करे था छॾनि। यूरोप में हुसन खे जेका सरफराज़ी ऐं कामरानी हासिल थी थिए, उहा असां जूं औरतूं चखनि कीअं थियूं। उन करे ताक़त वञण जो ॾुख ऐं कोमाईंदड़ हुसन जे हसरतनि जे आज़ार खां हू आजूं रहनि थियूं। 12 अगस्त 1839 ते असीं शिकारपुर मां हैदराबाद रवाना थियासीं। कैप्टन ईस्टविक वॾी मुश्किलात सां पंहिंजे मुलाक़िन जे अंबोह खां पंहिंजी जान छॾाए सघियो, जे खेसि अलविदा करण आया हुआ। मझाइन के त असांखे उन वक़्तु अची मिलिया जॾहिं असीं शहर खां 5-6 मीलनि ते निकिरी चुका हुआसीं। शहर खां 2 मीलनि जे मुफ़ासिले ते दरिया जी हिकु शाख सिंध वाह में असांजे लाइ 2 वॾियूं तराखड़ियूं ॿेड़ियूं मुयसरु कयूं वियूं हुयूं। हिन मौसम में पाणी जे चाढ़ जे करे ॿेड़ी मां आसपास जो निज़ारो निहायत दिलकश नज़र ईंदो हो। पंहिंजे हिन सफ़र में असांखे 3 दुश्मननि सां मुंहुं ॾियणो पियो: सिज जी गर्मी, ॿेड़ी जा कुआ ऐं दरिया जा मच्छर। सिज जे अतत सॼो ॾींहुं असांखे सतायो थिए, राति जो कुअनि असांखे बेआरामी थिए कयो ऐं मच्छर वरी सॼी राति असांजो रत चूसींदा रहंदा हुआ। 4 ॾींहंनि जी मुसाफ़िरी ऐं वाह में ॿेड़ियुनि जी छिक छिकां खां पोइ 15 तारीख़ असीं वरी सखर पहुतासीं। हिते ॿिए ॾींहं ते मूंखे कैप्टन ईस्टविक जे नंढे भाउ सां मिलण जो वजह मिलियो, जंहिंखे पॉलिटिकल एजेंट जो नाइब मुक़ररु कयो वियो हो। मूं ॾिठो त हू एशिया जे केतिरनि ई ॿोलियुनि जो ॼाणू हो। असीं 1 हफ़्तो सखर में रहियासीं। हिते ई असांखे ग़ज़नी फ़तह करण जी ख़ुशख़बरी मिली। अपर सिंध में सियासी हालतूं तेज़ी सां बिगड़जंदियूं नज़र पिया आहियूं। उतां जे नए पॉलिटिकल एजेंट ॾिसिजे थो त घणो वक़्तु झड़नि झटनि में पए सर्फ कयो, ख़ासि तरह ब्रिगेडियर जनरल सां संसि हिन क़िस्म जी रवश ज़ाहिर हो त नुक़सानकार हुई। 24 अगस्त असीं सखर मां निकितासीं ऐं 28 अगस्त ते सभु सही सलामत हैदराबाद पहुची वियासीं। असां हिते कैप्टन लेकी जी सोबत में 5 ॾींहं ई मस गुज़ारिया त कैप्टन ईस्टविक खे बुख़ार अची वियो, जंहिं करे हुनखे मजबूर थी ठठे जे रस्ते कराची रवानो थियणो पियो। मूंखे ऐं असांजे असबाब खे ठठे में छॾे हू उतां सिधो कराची रवानो थी वियो। मूंखे बि बुख़ार अची रहिया हुआ, पर कंहिं डॉक्टरी बंदोबस्तु न हुअण करे मूं पंहिंजो इलाजु पाण करण जो फ़ैसिलो कयो ऐं सनाम की कतब आदम ऐं नागदोन या अफसन जा पोसारा पीतम। नागदोन ते खुदरू ऐं आम जाम थींदो आहे। 15 सितंबर ते ॾींहुं काफ़ी गरम हो, पर राति थधी ऐं ॾाढी वणंदड़ हुई। आसमान ते हर तरफ़ तारनि जी झिरमिर लॻी पई हुई। एतिरे में कंहिं महिल ओचितो ॾखण खां कारा ककर चढ़िया ऐं थोरी देरि में अॻूणे सुहिणे निज़ारे अवल सारो आसमान ऊंदा ई चादर सां ढकिजी वियो। झटि में तूफ़ान विजन जी चमकाट सां ॾाढो सख़्तु मींहुं वसणु शुरू थी वियो। सिंध में गुज़िरियल 4 महीननि में मूं 3 तूफ़ानी बरसातियूं ॾिठियूं हुयूं, पर हीअ सभिनी खां ज़ोर हुई। केतिरनि ई अमलदारनि जा तंबू तूफ़ान उॾाए छॾिया। मुंहिंजो नंढड़ो तंबू पथर में खुतल लोही शीखनि सबबु सलामत रहियो। जेतोणीकि अंदरि 2 फुट पाणी गॾु थी वियो हो, जंहिंमें मुंहिंजो बिस्तरो ऐं समूरो फर्नीचर तरी रहिया हुआ। 1.5 कलाक सांदा इहा हालत रही। ख़ुशकिस्मती सां 8:30 धारे बरसाति बंदि थी वई। असां पुसियल कपिड़नि में उहा राति गुज़ारी। 20 तारीख़ ताईं हिकु न ॿिए ॾींहुं
उहा बरसाति मींहोगी हलंदी रही। 28 तारीख़ शाम जो मूंखे हिकु निहायती वहशतनाक निज़ारो ॾिसण में आयो। देसी प्यादा फ़ौज जे 26 रेजिमेंट जे ॿिनि कंपनी जे हिकु सिपाही पंहिंजे ॿारनि जो खून करे पाण बि आपघात करे छॾियो। हू 30 वरहनि जो मरहटो सिपाही हो। 10 ॾींहं अॻु संस निहायती प्यारी औरत ॿार ॼण बाद वेह में गुज़ारे वई हुई ऐं ॿारनि जी संभाल जो समूरो ॿार हुनजे मथे ते अची पियो हो। उन्हनि में हिकिड़ो 5 वरहनि जो, हिकु 3 जो ऐं ॿियो ताज़ो ॼावल ॿार हो। उनखां सवाइ हुनखे अंग्रेज़ी फ़ौज जे हिकु सिपाही वारियूं निहायत सख़्तु ड्यूटियूं पिणु करणियूं पियूं थिए। उन्हनि मुश्किलातुनि ऐं मुसीबतनि खां घबराइजी हू वीचारो पंहिंजो होश वञाए वेठो ऐं संस अक़ल खेसि सवाइ उनजे ॿियो को बि रस्तो न ॿुधाए सघियो त हू पंहिंजे मासूम ॿारनि जे ज़िंदगियुनि जो अंत आणे। जेतोणीकि राति जो 10 वॻे महिल हुन अवल पंहिंजे ॿिनि वॾनि ॿारनि जो सीसियूं वढे खेनि खून कयो ऐं पोइ पाण खे बंदूक खणे मारे विधाई। हुनजे लाशनि खे ॾिसी आउं पंहिंजे लुड़कनि खे रोके न सघियुसि ऐं हुननि जी बेबख़्ती जे ख़्याल हेठि मुंहिंजी सॼी राति बेआरामी में गुज़री। 5 हफ़्तनि जी गैर हाज़िरी खां पोइ 19 अक्टूबर ते कैप्टन एस्टविक ठठे वापसि मोटियो ऐं 21 तारीख़ असीं वरी हैदराबाद ॾे रवाना थी वियासीं। जीअं उते पहुची रेजिडेंसी जो कमु संभालियूं। हींअर ओॾह उभारे वञण करे असांखे 4 ॾींहं लॻी विया ऐं ॿेड़ी खे छिके गहले 25 तारीख़ मस हैदराबाद पहुतासीं। उते पहुचण ते मूं ॾिठो त मुंहिंजे दोस्त कैप्टन लेकी खे तपनि हणी भॼाए छॾियो हो ऐं हू बिल्कुलु हॾण जो पिंजरो पिए लॻो। 29 तारीख़ मूंखे बि सख़्तु तप थी पियो जो हफ़्ते ताईं रोज़ाना वधंदो पिए वियो। हिननि तपनि मुंहिंजो सती कढे छॾियो हो ऐं अहिड़ो त कमज़ोर थी वियुसि जो सारे खां सवाइ हंध में पासो बि वराए कोन थिए सघियुसि। कैप्टन एस्टविक ही वक़्तु मुंहिंजी सिहत लाइ अहिड़ो त इंतज़ाम पिए ॾेखारियो जहिड़ो हूंदो को पीउ पंहिंजे पुट लाइ ॾेखारे। शर ख़ुदावंद करीम खेसि पंहिंजे हिन दरिया दिली जो अजूरो बख़्शे। हिते को डॉक्टर त हो ई कोन जंहिंजी खणी मदद वठिजे। उन करे मूं उहो ई सना ऐं नागोन वारो नुस्ख़ो आज़मायो। नाए ॾींहुं नेठि बीमारी घटिजणु शुरू थी। उनखां पोइ खंड में थधनि शरबतनि मूंखे आराम ॾिनो ऐं 3 ॾींहंनि अंदरि आउं पाण खे बिल्कुलु चङो भलो महसूसु करणु लॻुसि। पर तपनि मुंहिंजो अहिड़ो हाल करे छॾियो हो जो कुझु ॾींहं ताईं मुंहं में उथी बीहण या हलण जी बि सघ कान हुई। हाणे रमज़ान जो महीनो बि शुरू थी चुको हो पर कमज़ोरी जे करे आउं रोज़ा रखी न सघियुसि। उन्हनि ॾींहंनि में हिकु दफ़े सुबुह जो पहर मूं सैर पे कयो त हिकु नौजवान जंहिंखे हथ में हिकिड़ी सादी लठ ऐं कुल्हे ते हिकु ॻुठड़ी हुई सो सिधो मूं वटि आयो ऐं हिकु पके मुस्लमान वांगुरु सलाम वराए मूंखां पुछाई त वॾो साहिब रेजिडेंसी में आहे या न, छा उहो साणसि मिली सघे थो। मूं खेसि को पेनो फ़क़ीर मुसाफ़िर सम्झी रुखो जवाबु ॾिनो ऐं पुठि वराए वेंदो रहियुसि। उन बाद हू रेजिडेंसी जे दरवाज़े वटि आयो पर चौकीदारनि संसि बुरा हाल ॾिसी खेसि अंदरि वञणु न ॾिनो। पोइ हू परियां हिकु वण हेठां वञी वेठो ऐं पंहिंजी ॻोथरी मां मानी जा टुकर कढी उन्हनि खे खाइणु वेही रहियो। मां पंहिंजी सुबुह जो सैर पूरो करे जाइ ते मोटियुसि ऐं नेरण करणु वेठुसि त हिन नौजवान पेनो फ़क़ीर जी बदहाली जो ख़्यालु आयुमि ऐं पंहिंजे नौकर खे कुझु मानी टुकर ऐं थोरी तरकारी हुनखे ॾियण जो हुकुम ॾेई रवानो कयुमि। पर उन फ़क़ीर जो किथे बि पतो न पियो। शाम जो जॾहिं मां के काग़ज़ात खणी साइन कराइण लाइ कैप्टन एस्टविक वटि पहुतुसि त मुंहिंजी हैरत जी का हद ई न रही जो ॾिठमि त उहो साॻियो नौजवान कैप्टन एस्टविक सां गॾु मेज़ ते वेठो हो ऐं साणसि आला दर्जे जी साफ़ अंग्रेज़ी ज़ुबान में ॻाल्हियूं करे रहियो हो। कैप्टन एस्टविक हुन सां मुंहिंजो तारुफ़ करायो। हुनजो नालो मिस्टर करज़न हो। मूं पोइ मालूम कयो त हू हिकु आला तालीम याफ़्ता ऐं निहायत क़ाबिल माण्हू हो। हिंदुस्तानी फ़ारसी ऐं अरबी ज़ुबाननि में त हू अहिड़ो माहिर हो जो सुबुह जो हू मूंखे धोखो ॾेई वियो हो। मूं हुनखे को देसी माण्हू सम्झी ॾांसि को बि ध्यानु न ॾिनो हो। हू उन हालत में ई कलकत्ते खां हिते पहुतो हो। 21 नवंबर ते हू वरी बि वेस बदिलाए असांखां मोकिलाए तुर्की ॾांहुं रवानो थी वियो। ख़ुशकिस्मती सां मुंहिंजी साणसि वरी 1844 में लंडन में मुलाक़ात थी। 27 तारीख़ असांखे सरकारी तरह इतलाह मिलियो त ख़ान मेहराब ख़ान शहीद कयो वियो आहे ऐं कलात ते कब्ज़ो कयो वियो आहे। ॿिए ॾींहुं मीरनि खे
सरकारी तरह अंग्रेज़नि जे उन सोभ जो इतलाह ॾिनो वियो जिते मीरनि हुकम जारी कया त उन फतह जी ख़ुशी में किले खां 21 तोपनि जी सलामी छोड़ी वञे ऐं सारे हैदराबाद में ख़ुशी जा ॾीआ ॿारिया वञनि। ख़ानगी तरह मिलंदड़ अहवालनि मां ज़ाहिर हो त मीरनि खे कलात जी शिकस्त ऐं मेहराब ख़ान जी शहादत जो सख़्तु अरमान थियो आहे, जो मेहराब ख़ान सां न फ़क़्ति संदन दोस्ताना तालुकात पर सॻाबंदी बि हुई। मीर मोहम्मद जे वालिद मीर ग़ुलाम अली ख़ान जी मेहराब ख़ान जी हमशीरा सां शादी कयल हुई। दुनिया जा उहे अजीब रंग आहिनि। भाणजे खे पंहिंजे मामे जे मोह जो जश्न करण ते मजबूर थियणो पवे थो। 1 डिसंबर ते कैप्टन एस्टविक खे वरी बुखार थी पियो, जंहिं करे हू हिकदमि बिस्तरे दाख़िल थी वियो। हुनजो उहो बुखार सॼो हफ़्तो वधंदो रहियो। उन विच में हू निहायत कमज़ोर थी चुको हो। उन्हीअ करे कराची वञण जो फ़ैसिलो कयो वियो। 8 डिसंबर ते शाम जो रेजिडेंसी खे 11 रेजिमेंट जे लेफ्टिनेंट वाइट जी चार्ज में ॾेई असीं रवाना थी वियासीं। 10 तारीख़ असीं वरी बि ठठे पहुची वियासीं ऐं 11 तारीख़ कराची पहुतासीं। असांजे नौकरनि जी बि असां वांगुरु ख़राबु हालत हुई। असांजे नौकरनि मां हिकिड़ो हुसैन नाले निहायत क़दावर ऐं तनूमंद हो ऐं फ़क़्ति हॾा वञी बचा हुअसि। हू पूर बंदर जो हो। हिकु सिंधीअ ॿेड़ीअ उन तरफ़ वञी रही हुई। उनजो वजह वठी मूं खेसि ओॾांहुं मोकिले ॾिनो। हुननि हालतुनि खे ॾिसी मूंखे बि वॾा ख़तरा महसूसु पिए थिया। उन करे मूं कैप्टन एस्टविक खे 3 महीननि जी मोकल लाइ दरख़्वास्त ॾिनी, जा हुन मंज़ूरु कई ऐं मूंखे मुंहिंजे ख़िदमतनि लाइ हिकु उम्दो सर्टिफिकेट पिणु ॾिनो। हुन पंहिंजो हिकु नौकर अब्दुल करीम नाले मुंहिंजे हवाले कयो त मुंहिंजे घर पहुचण ताईं हू मूंसां साण रहे ऐं मुंहिंजी सार संभाल करे। हिन वक़्तु सूरत तरफ़ का बि ॿेड़ी वञण वारी कान हुई। रहमते नाले हिकिड़ो सिंधी वाण क़ासिम नाखियो सुकल मच्छी खणी बम्बई ॾांहुं वञी रहियो हो। मुंहिंजे पुछा करण ते नाखे मूंखे चयो त हू वाट ते मूंखे कंहिं बि वेझे बंदर ते लाहे सघे थो। मूं खेसि चयो त क़ासिम, आउं हूं त वॾी ख़ुशी सां तुंहिंजी ॿेड़ी ते हलां, पर उहा तमामु नंढी आहे ऐं मुंहिंजी सिहत ठीकु न आहे। उन करे समण जा लोॾा मुंहिंजी तबियत किथे वधीक ख़राबु न करे विझनि। थुले मतारे क़ासिम हिकदमि वराणियो, दोस्त तूं को बि फ़िक्र न कर। आउं तुंहिंजे लाइ हिकु नंढड़ी कैबिन या कोठड़ी ख़ाली कराईंदुसि जिते तोखे कंहिं बि क़िस्म जी बूह कान ईंदी। बाक़ी जेतिरे क़दुरु सामुंडी सफ़र जी बीमारी उल्टियुनि वग़ैरह जो तालुक़ु आहे, जे उहे तोखे थियूं त उनजो पाण सुठो असरु थींदो ऐं समण जूं हीरूं तुंहिंजी सिहत खे सुधारे छॾींदियूं। उन्हनि आसरणी हौसले अफ़ज़ाई ते लॻी मूं हिन ॿेड़ी खे रूबरू वञी ॾिसण जी का बि कोशिशि न कई ऐं 19 डिसंबर ते पंहिंजो सामान सड़ो रहमते ते चाढ़ण लाइ मोकिले ॾिनो। 20 तारीख़ मूं पंहिंजे आका सां मोकिलाणी कई ऐं संस कामयाबी लाइ दुआऊं कने खेसि ख़ुदा हाफ़िज़ चयमि। हितां जो गवर्नर सादिक शाह मुखिया वापारी सेठ नाऊमल दिके ताईं मूंखे उमाण आया, जिते मूं साणनि हमेशह लाइ अलविदा कयो। हितां हिकु डिघे डूंडे में चढ़ियसि, जंहिं जी मूंखे रहमते में चाढ़ियो। हिते पहुचण ते मूंखे ॾाढो अफ़सोस थियो त सॼी ॿेड़ी नव खां चोटी ताईं सुकल मच्छी सां भरी पई हुई। नाखियो पाण अञा हिते कोन आयो हो ऐं ॿेड़ी ते को बि अहिड़ो मुखिया माण्हू मौजूदु कोन हो जंहिंसां हिन सुवाल बाबति ॻाल्हाए सघिजे। मूं ख़ुलासनि सां ॻाल्हायो ऐं खेनि ॿुधायमि त जेकॾहिं हू मुंहिंजे लाइ कैबिन खे साफ़ु न कंदा त आउं ॿेड़ी ते सवार कोन थींदुसि। हुन निहायत फज़ीलत सां ॻाल्हायो ऐं चयाऊं त आउं नाखे जे अचण ताईं तरसां त पोइ मुंहिंजी आसाइश जो हर को इंतज़ाम कयो वेंदो। उन बाद मूं वञी ॿेड़ी जे मथां ऐं पाछल ते पंहिंजो हंधु विछायो ऐं चौधारी कुझु अतर हारे छॾियमि। बिस्तरे करण बाद मूं विहाणे ते मथो ई मस रखियो त मूंखे निंड खणी वई ऐं उन महिल ताईं सुध कान पियमि। जॾहिं सुबुह जो लंगर खयो पई वियो, उन महिल नाखियुनि जे रड़ियुनि ऐं हकलनि ते मुंहिंजी अखि खुली वई। असीं सभु मुस्लमान हुआसीं ऐं तिलावत कलाम पाक में लॻी वियासीं, जो अक्सर अहिड़नि मौक़नि ते कलाम मजीद जा हिसा पढ़िया वेंदा आहिनि। अलाह जे नाले में अॻिते वधण ऐं बीहण वक़्तु, जो अलाह महिरबानी बाज़ारो आहे। सुबुह जे वड़ंदड़ हीरन ते असांजी ॿेड़ाई सोली सां झटपट किनारो छॾे आई ऐं खन में कराची असांजे निगाहुनि खां ओझल थी चुकी हुई। 21 तारीख़ जी शाम जो असीं घोड़ा बारी जे साम्हूं अची पहुतासीं ऐं 22 तारीख़ आऊं पंहिंजी दूरबीनी जे वसीले कच्छ जे किनारे खे ॾिसे पिए सघियसि। 23 तारीख़ असीं म्यानी वारनि टुकरनि जगत नुक़्ते वटि पहुतासीं ऐं उतां अॻिते लंघी वियासीं।
24 तारीख़ हवा जे बिल्कुलु बंदि हुअण करे असांजी रफ़्तार ॾाढी घटि हुई। नाखे मुंहिंजी केबिन साफ़ कराए छॾी ऐं पंहिंजे माण्हुनि खे हिदायत कई त हूअ मुंहिंजे हर कम जी पूरी तरह बजावरी कनि। ॾींहों ॾींहुं बदबू पिणु घटि थींदी हुई जो शायदि मुंहिंजो नक उन ते हिरी चुको हो। 25 तारीख़ अरबा ते नाताल जो ॾींहुं हो। असीं बिलावल पतण जे साम्हूं पहुतासीं। हुन खां पोइ रहमते ते वधीक सफ़र करणु मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि थी चुको हो। मूं कासिम खे चयो त मूंखे उते ई लाहे छॾे, जंहिंजी हुन हिकदमि तहमील कई। मूं हिकु दोस्त जी हैसियत में साणस मोकिलाणी कई ऐं कुझु रुपया हुनखे ॾिना जेके हुन शुक्र अदाई सां क़बूल कया। हीउ जूनागढ़ रियासत जो किनारो हो। हितां लुत्फ़ुल्ला ख़ुश्की जे रस्ते पंहिंजे वतन सूरत ॾांहुं रवानो थी वियो ऐं वरी सिंध में वापसि न आयो। किताब सिंध जो सफ़र जा वर्क पंहिंजी पुॼाणी ते पहुचनि था। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्त बि पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ईंदड़ हफ़्ते ताईं ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसनि। कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।